बाड्रेशर जे मेहनती जाखोड़ी हडडुखी उस्ताद एजाज़ अली मोरियो जी गुज़िरियल 12 सालनि खां ID बंदि ऐं पगारूं बंदि हुजण ख़िलाफ़ उस्ताद एजाज़ अली मोरियो पंहिंजे मासूम ॿारड़नि समेत एहतजाज कयो आहे। जॾहिं त बाड्रेशर जे सियासी समाजी अॻुवाननि पारां एहतजाज में पिणु शिरकत कई वई आहे। उन मौक़े ते उस्ताद एजाज़ अली मोरियो चयो आहे त गुज़िरियल 12 सालनि खां ड्यूटीअ जो पाबंद आहियां, उन जे बावजूद बि मूं जूं पगारूं बिला जवाज़ बंदि करे फाका कशी जो शिकार थी वियो आहियां। हिन ॿुधायो आहे त 12 सालनि खां पगारूं बंदि हुजण सबबि मुंहिंजा मासूम ॿारड़ा ऐं मुंहिंजा समूरा घर भाती परेशानियुनि मुसीबतुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिन चयो आहे त गुज़िरियल 12 सालनि खां पगारूं बंदि आहिनि, खुदारा पगारूं खोलराए फाका कशीअ खां बचायो वञे। रिपोर्ट हसन कलोड़ो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहंदा असांजो डिजिटल चैनल ऐं लाइक कमेंट्स ऐं फॉलो बि ज़रूरु कंदा।